अॼु असां तव्हांखे मिलाए रहिया आहियूं सिंधीअ जे मशहूर राइटर डायरेक्टर टी मनवानी आनंद साहिब सां। वेझराईअ में हिन जी फिल्म डोंट टच मी रिलीज़ थी आहे। Temperature is rising up. कुछ न हले हाँ कुछ न हले सच जे अगियां कुछ न हले हिन वट आहे अहड़ो पावर हथ लगे बस पोल खुले वेजो न अचजो पर ही रहजो सच्चानंद रिस्की अंग्रेजों भारत छड़ो I am successful, operation successful. चुप अंग्रेज या पुट don't touch me don't touch me मूं ठहेजा बिल्डर सां ॻाल्हाए छॾियो आहे बस मम्मी जी साइन मिली वञे पोइ त नोटनि जी बरसात थींदी बरसात। बापू ये क्या हो रहा है? अब क्या इस तरह के नेता देश को चलाएंगे? जेकॾहिं उन जहाज में सिंधी हुजे हा न त हू ज़रूर चवे हा झूलेलाल मेरा पार। अरे सॼी रात छा सॼी जिंदगी छा कंदुसि पावर हुजे या न हुजे अॼु मां स्वागत जरूर मनाए रहंदुसि। डोंट टच मी don't touch me don't touch me don't touch me don't touch me अचो त ॻाल्हि ॿोल करियूं टी मनवानी आनंद सां। आनंद साहब असांखे इहो ॿुधायो कि सिंधी फिल्म ठाहिण जो वीचार तव्हांजे दिमाग़ में किथां आयो ऐं कॾहिं आयो? मां काफ़ी टाइम सां लिखंदो रहियो आहियां ऐं मन में थोरो सिंधी ॿोली सिंधियत जे बारे में सिंधियुनि जे हक़नि जे बारे में भावना काफ़ी टाइम सां हुई ऐं थोरो घणो कमु बि कयो आहे त उहे किताबुनि जे लिखावट जी जेकी आहे उहा माण्हुनि ताईं कीअं पहुचे जेको असांजो लिखियलु आहे उहो माण्हुनि ताईं कीअं पहुचे त उन लाइ सोचियो त छो न की हिन फिल्म जे माध्यम सां हिनखे आणिजे पब्लिक जे साम्हूं। पर फिल्म ठाहिण खां पहिरीं मूं कई ड्रामा बि कया आहिनि त पहिरीं ड्रामो करे असां हिनखे कयोसीं बॉम्बे में ड्रामो कयोसीं पोइ ड्रामे खे रिस्पॉन्स ॾाढो सुठो मिलियो माण्हुनि ॾाढो पसंदि कयो त पोइ वीचार इहो आयो की भई हिनखे छो न फिल्म जे रूप में पेश कजे त ताकी भई वधीक खां वधीक माण्हू हिन ॻाल्हि खे ॾिसी सघनि। अच्छा त ड्रामा तव्हां मुंबई में कया या ॿाहिरि बि खणी विया? मूं जेके ड्रामा कया आहिनि क़रीब 9 ड्रामा मूं कया आहिनि जी पर सभु मूं बॉम्बे में कया। ऐं ड्रामनि लाइ या फिल्म लाइ तव्हांखे सिंधी कलाकार सहूलियत सां मिली विया? सिंधी कलाकार थोरो ॾुखाई सां मिलनि था उन जो सबबु इहो आहे की भई हर को कलाकार चाहे थो की भई हिंदी फिल्म या हिंदी ड्रामे में मां कमु कयां की भई जिते पैसो बि मिले थो त सिंधी फिल्मुनि में या सिंधी ड्रामनि में एतिरो पैसो नथो मिले त इन लाइ कलाकार मिलण में ॾुखियाई त थिए थी। त तव्हांजी फिल्म पैसो कमायो या विञायो? तव्हांखे जीअं ख़बर आहे की भई सिंधी फिल्मूं जेके आहिनि उहे कमर्शियली वाइबल इन लाइ कोन आहिनि की भई असां पखिड़ियल आहियूं। असांजी जेकी कम्यूनिटी आहे असांजो जेको समाज आहे सिंधी समाज उहो हर भारत जे कोने कोने में या पूरी दुनिया में असीं पखिड़ियल आहियूं कंहिं बि एरिया में वॾी तादाद में कोन आहियूं त इन लाइ असांखे पंहिंजी फिल्म ॾेखारण में ॾाढी तकलीफ़ूं थियूं अचनि। तकलीफ़ हिन सेंस में की भई किथे बि असांजी पॉपुलेशन किथे सम्झो 50,000 आहे किथे लख आहे त उते असांखे हीअ पिक्चर ॾेखारण में त या त थिएटर नथा मिलनि थिएटर मिलनि था त उन्हनि जो टाइम सही कोन थो मिले त इहे ॾुखियायूं त अचनि थियूं। असांखे कुझु फिल्म जी कहाणीअ जे बारे में ॿुधाईंदा? हा बेशक हीअ असांजी जेकी फिल्म जी कहानी आहे आखाणी जेकी आहे उहा सिंध जे हिकु फ्रीडम फाइटर जी आखाणी आहे जेको महात्मा गांधी जे सॾ ते आज़ादी आंदोलन में शामिलु थो थिए ऐं आंदोलन जे दौरान हुनखे मथे में डंडो थो लॻे त जंहिंसां हू कोमाम थो हली वञे। 40 साल ताईं हू कोमाम थो रहे हिन विच में पंहिंजे देश जो विरहांगो थी थो वञे हुनखे कोमा जी हालति में खणाए करे मुंबई अचनि था ऐं हिते हुनजो पोइ इलाजु थिए थो जंहिंसां हुनखे भई वापसि होश थो अचे। पर जॾहिं हिनखे वापसि होश थो अचे त हिनखे हिकिड़ो पावर थो रहे की जंहिं माण्हूअ खे बि हथु लॻाए थो उन साम्हूं वारे माण्हूअ खे सचु ॻाल्हाइणो थो पए त इन सां घणेई
अनोखी ऐं हंसी मज़ाक जूं बि परिस्थितियूं पैदा थियूं थियनि के घणेई माण्हू अहिड़ा आहिनि जेके सच नथा ॻाल्हाइणु चाहिनि पर हिन हथु लॻंदे ई सच ॻाल्हाइनि था त पोइ वरी हिन जो जेको ई पावर आहे हिन जो यूज हिन जो फ़ाइदो पुलिस वारा वठनि था की भई क्रिमिनल सां सच कीअं कढाइजे पोइ क्रिमिनल सां सच कढाए करे वरी क्रिमिनल्स खां पैसा खाई करे पुलिस उन्हनि खे छॾे थी त पुलिस खे बि कमाई शुरू थी वञे त पुलिस उन कमाई मां कुझु हिसो हिन जे जाल जे माध्यम सां हिन घर में मोकिलणु शुरू थी करे त जॾहिं पर हिन ग़लति पैसो हिन जे घर में अचे थो त हिन जो पावर ख़तमु थी थो वञे त असांजो जेको प्रिंसिपल महात्मा गांधीअ जो आहे की भई तव्हांजो जेको मक़सदु आहे मक़सद ते पहुचण जा जेके रस्ता आहिनि जेके तरीक़ा आहिनि उहे बि सुठा हुजणा खपनि। कहाणी त मूंखे ॾाढी दिलचस्प थी लॻे। हाणे हिकिड़ो दिलचस्प गानो बि ॿुधायूं था पंहिंजे दर्शकनि खे। अखियुनि में तोखे जॾहिं ॾिठो बंदि अखियुनि में तोखे जॾहिं ॾिठो तो कॾहिं पाण खे ॾिठो न हूंदो तो कॾहिं पाण खे ॾिठो न हूंदो उन खां वधीक मूं तोखे ॾिठो नेड़ा मिलायण तोखां मूं सिखियो नेड़ा मिलायण तोखां मूं सिखियो असां कॾहिं कुझु बि सोचियो न हो असां कॾहिं कुझु बि सोचियो न हो तव्हां ठही विया मुंहिंजे हथनि जी रेखा बंदि अखियुनि में तोखे जॾहिं ॾिठो अरे भाई देश जो नेता केड़ो हुजे जो घुमण मल जेड़ो हुजे देश जो नेता केड़ो हुजे देश जो नेता केड़ो हुजे ध्यान रखजई हिते जेतिरा माण्हू जुलूस में आया आहिनि सभिनी जे नाश्ते पानी जो बंदोबस्त कजई मां वञा थो साईं सचानंद जो आशीर्वाद वठी अचां थो पोइ पाण कलेक्टर ऑफिस हलंदासीं उते मां इलेक्शन जो पर्चो भरींदुसि पोइ चई सभिनि खे जेके माण्हू जुलूस में आया आहिनि न सभिनि खे ख़र्ची मिलंदी ख़र्ची। हाँ साईं साईं तव्हां बिल्कुल भी चिंता न कयो तव्हां वञो सचानंद साहब सां आशीर्वाद वठी अचो मां हिते सभु संभाले वठंदुसि। ईअं हाँ साईं आशीर्वाद हाँ भगवान तव्हांजी मदद कंदो साईं। साईं केड़ा आचार ने केड़ा विचार गालियूं था कयो असांखे मनी खपे मनी इन लाइ मूं पंहिंजो इलेक्शन सिंबल आहे न चुनाव चिन्ह वो ख़बर त छा रखियो आहे ही उल्लू रखियो अथमि उल्लू उल्लू तव्हांखे साईं पंहिंजो चुनाव चिन्ह या चुनाव जी निशानी ॿी का सम्झ में कोन आई ॿी का सम्झ में कोन आई साईं ख़बर कोन अथव उल्लू अथव लक्ष्मीअ जो वाहन हा लक्ष्मी खपेव उल्लू खे ख़ुशि कयो पाण लक्ष्मीअ खे वठी ईंदो ऐं मां को पॉलिटिक्स में को सेवा करण आयो आहियां छा मां माल ठाहिण आयो आहियां माल नोट ठाहिण आयो आहियां नोट वॾा घोटाला कंदुसि नोट गॾु कंदुसि नोट गॾु करे 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 सॼी दुनिया खे नचाईंदुसि वाह रे घुमड़ वाह
तो त अॼु महान क्रांतिकारी सच्चानंद खे इम्प्रेस करे छॾियो। साईं जिन विया आहिनि अंदरि हार ऐं दुशालो खयो मुंहिंजो सम्मान कंदा ऐं छो न कनि। मां बि त हिन देश जो नेता आहियां, महान नेता आहियां। आनंद साहब, सिंधीअ में फिल्मूं तमामु घटि थियनि थियूं, तंहिंजो सबबु छा आहे? सिंधीअ में फिल्मूं ठाहिण वारा शौक़ीन त घणेई आहिनि कि भई पिक्चर ठाहियूं, फिल्म ठाहियूं, पर सिंधियुनि फिल्मुनि खे का मदद नथी मिले, कंहिं तरह जी का इंसेंटिव कोन्हे या कैपिटल सब्सिडी कोन्हे कि भई सिंधी पिक्चर ठाहिण खे उन को प्रोत्साहन मिले या उन खां मदद मिले। जॾहिं कि मराठी पिक्चर ठहे थी त मराठी पिक्चर खे 30 लख तोणी कैपिटल सब्सिडी मिलंदी आहे महाराष्ट्र गवर्नमेंट तरफ़ां। ऐं मराठी फिल्म पहिरीं तारीख़ खां ई पहिरें ॾींहं खां ई टैक्स फ्री थींदियूं आहिनि। ऐं हुननि लाइ सिनेमा हॉल में बि गवर्नमेंट ऑर्डिनेंस कढियो आहे कि भई उन्हनि खे टाइम स्लॉट, प्राइम टाइम स्लॉट उन्हनि खे ॾियो वञे। जॾहिं कि असांजी फिल्मुनि खे को टाइम स्लॉट नथो मिले। असांजी फिल्मूं असांखे लॻाइणियूं थियूं पवनि सुबुह जो 9:30 10 बजे, जेॾी महिल कि भई माण्हू अचणु पसंदि कोन था कनि पिक्चर ॾिसणु। त इहे तकलीफ़ूं आहिनि घणी। असांखे इहो ॿुधायो, तव्हां ॿी पिक्चर कॾहिं था ठाहियो? ॿी पिक्चर जी मूं स्टोरी लिखी रखी आहे ऐं उहो असां चाहियूं था कि उहा पिक्चर जेकी फिल्म ठहे उहा दुनिया जा ॿिया माण्हू बि ॾिसनि। छो त हूअ पिक्चर जंहिंजो नालो ई अहिड़ो आहे कि भई सिंधी नंबर 1 इहा मूं रजिस्टर्ड कराई आहे। त हुनजी आखाणी बि इहा ई आहे कि भई सिंधियुनि कीअं भई 0 जी पोजीशन पहुची करण खां पोइ वरी हीरो कीअं थी आहे। भई हिकु सभु कुझु विञाइण खां पोइ विरहांगे जे टाइम ते असां सभु कुझु विञाए चुका हुआसीं, ख़ाली हथ हिते आयासीं। ख़ाली हथ अचण खां पोइ असां कीअं अॼु हिंदुस्तान में या पूरी दुनिया में हर बिजनेस में, हर सुठे कमनि में या दान धर्म में बि सभिनि में अॼु सिंधी अॻियां आहिनि। त असां इहे दुनिया खे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियण था चाहियूं कि भई सिंधियुनि उहा तरक़ी कीअं कई। तव्हांजे ख़्याल में सिंधी ॿोलीअ जो आईंदो छा आहे? सिंधी ॿोली जेकी असांजी आहे उहा अॼुकल्ह धीरे धीरे असां घर में बि नथा ॻाल्हायूं। त असांजे जेकी यंग जनरेशन आहे, जेकी नौजवान पीढ़ी आहे, उहा सिंधियत सां परते थींदी थी वञे। त असांखे कोशिशि करणी खपे, छो त कंहिं बि माण्हूअ जी सुञाणप उन जी भाषा सां, उन जी ॿोली सां, उन जे पहिरावे सां थींदी आहे, उन जे खान पान सां थींदी आहे। त असीं पाण खे अगरि सिंधी चऊं था त पाण खे सिंधियत लाइ, असांजी सिंधी ॿोलीअ लाइ असांखे कोशिशि करणी खपे कि भई असां किथे बि वञूं त पंहिंजे भाउरनि सां सिंधीअ में ॻाल्हायूं, घरनि में सिंधीअ में ॻाल्हायूं। ऐं अॼुकल्ह त एॾी सहूलियत आहे कि अॼु इंटरनेट जी एॾी वॾी सुविधा आहे कि भई असां किथे बि दुनिया में कहिड़े कुंड में बि असांजो सिंधी भाउ आहे त हुन खां ॻाल्हाए सघूं था, हुनखे आदान प्रदान पंहिंजे वीचारनि जो करे सघूं था। त असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ करिणो खपे, छो त असांजी जेकी सुञाणप न त गुम थींदी थी वञे। सिंधी असांजी सुञाणप पंहिंजी ॿोलीअ ऐं पंहिंजी साहित्य ऐं पंहिंजे संस्कृतीअ सां आहे। त उनखे बचाइण लाइ असांखे कोशिशि करणी खपे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांखे तव्हां सां मिली करे तमामु ख़ुशी थी आहे ऐं असांजे दर्शकनि खे बि ज़रूरु तव्हां सां मिली ख़ुशी थी हूंदी।